मलीर मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं त मलीर में मुस्लिम लीग नून जे सरगर्म कारकुन सिंध जे नामियारे दानिश्वर नज़ीर चना वज़ीर आज़म शहबाज शरीफ तरफ़ां अमेरिका खे अमन जो सफ़ीर चवण ते सख़्त तनक़ीद जो निशानो बणाईंदे पार्टी जी बुनियादी मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾियण जो ऐलान कयो आहे। अवामी प्रेस क्लब मलीर में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे नज़ीर चना चयो त हुक्मराननि जमायत मुस्लिम लीग नून जी पॉलिसी मज़लूम माण्हुनि जी हिमायत बदिरां ज़ालिम माण्हुनि ऐं मुल्कनि खे हथी ॾियण वारी आहे। दुनिया जा मज़लूम माण्हू ऐं मुल्क चङी रीत ॼाणनि था त अमेरिका इसराइल जी पुठ भराई करे असल साम्राज गज़ा जे मज़लूम माण्हुनि जे क़त्ल जी पुठ भराई करे रहियो आहे। अमेरिकाई असल दुश्मन हिन पाकिस्तान जे हुक्मराननि जमायत मुस्लिम लीग नून जा हुक्मरान अमेरिका जी सियासी दलाली जो किरदार अदा करे रहिया। हिन चयो त सलामती काउंसिल 14 मेंबरनि जे मुक़ाबले में रुगो अमेरिका जे हिकु वोट जे करे राह वेठो कंदे इसराइल जे गज़ा में जारी जी हिमायत कई है। मूं समेत को भी इंसानी दोस्त बाज़मीर माण्हू मुस्लिम लीग नून जो हामी नथो थी सके। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।